सॼी सिंध जी नज़रवा वारे इलाइक़े यूसी तोज शेरवा साजनवा में 10 ॾींहंनि खां वधीक बरसात मुतासिरनि घरनि खां बेघर थियल खुलियल आसमान हेठि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। जॾहिं त यूसी तोज जे चेयरमैन जी अॻुवाणी में घरनि में बीठल पाणी जी नेकाली ऐं मुतासिर थियल ॻोठाणनि खाद खुराक न मिलण करे ठुल कंदड़ कोट रोड बंदि करे सख़्तु एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज कंदड़ मुतासिरीन रेडियो वेब न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां 10 ॾींहंनि खां वठी घरनि खां बेघर थी रोडनि ते खुलियल आसमान हेठि बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। मुतासिरीन मुख़्तियारकार ठुल DC जे कबात खां मुतालबो कंदे चयो त असांजे घरनि मां पाणी निकाल करे असांखे खाद खुराक फ़राहम कई वञे। हर वक़्तु ॻाल्हाइण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।